आयो लाल सभई चओ झूलेलाल, झूलेलाल सभिनि ते महिर करे। 30 सवाल जो सही जवाब आहे ए। लाल साईंअ जा भाउर सोमराय बेदराय जा वंशज दरिया शाह जे उपासक जो कार्य नसरपुर में कंदा हुआ। लाल साईंअ जी हीअ जानकारी तव्हां सभिनि ताईं पहुचायो। सवाल 37। लाल साईंअ जे सौट भाउ खेड़ूराय ऐं कोडरराय कहिड़े क्षेत्र में उपासक जो कार्य कंदा हुआ? ए सिंध ऐं आसपास, बी पंजाब ऐं आसपास, सी नर्मदा नदीअ पासे, डी कच्छ ऐं आसपास। अहिड़ा ही ॿिया वीडियो ॾिसण लाइ सिंधी समाज एकता चैनल खे लाइक, शेयर ऐं सब्सक्राइब कजो।